सियासी ऐं माली फ़ाइदनि लाइ जाली ख़बरूं पखेड़ींदड़नि जी निशानदेही करे खेनि इंसाफ़ जे कटहर में आंदो वञे। हुकूमत बेलगाम इज़हार राय जी आज़ादीअ जे आड़ में ज़हर उगाचींदड़नि खे रोकण लाइ सख़्त कानून बि ठाहे। फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस इस्लामाबाद में एहतजाज दौरान पाक फ़ौज मुक़ररी बाबति नाकारी प्रोपेगेंडा ते ॻणतीअ जो इज़हार करे छॾियो। पुरतशद्दुद मुज़ाहिरनि दौरान शहीद थियल जवाननि खे भेटा बि पेश। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ 2 ॾींहनि वारी 84 फॉर्मेशन कमांडर कॉन्फ्रेंस में इस्लामाबाद में एहतजाज दौरान पाक फ़ौज जी मुक़ररी बाबति प्रोपेगेंडा जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई ऐं हुकूमत खां मुतालबो कयो वियो त बेलगाम गैर इख़लाक़ी आज़ादी इज़हार राय जे आड़ में ज़हर उगाचींदड़नि कूड़ ऐं मुआशिरे में विरछ जो बिज छटींदड़नि जे ख़ात्मे लाइ सख़्त कानून ठाहे उन ते अमल दरामद कयो वञे। ISPR मूजिबि फोरम चयो त ज़ाती मफ़ाद हासिल करण लाइ मासूम शहरनि खे हिक ॿिए ख़िलाफ़ बीहारण ऐं तशद्दुद खे हथियार तौरु इस्तेमाल करण जी कंहिं बि कोशिश खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। आर्मी चीफ जी सदारत हेठ फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस दौरान वलारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़नि जी मज़म्मत। फोरम कश्मीरी अवाम लाइ पाकिस्तान जी गैर मशरूत सियासी सफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जो अज़म वर्जायो। फ़लस्तीनी अवाम सां एकता जो बि इज़हार। ISPR मूजिबि कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़नि खे अंदरूनी ऐं परॾेही ख़तरनि जी रोशनीअ में मौजूदा सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। बलूचिस्तान में दहशतगर्दनि ख़ासि करे BLA मजीद ब्रिगेड ख़िलाफ़ ऑपरेशन ते ख़ासि ध्यानु ॾियण जो बि अज़म। 9 मई GHQ हमले केस में बानी PTI समेत 16 जवाबदारनि ते फ़र्दे जुर्म लागू। रावलपिंडी जी दहशतगर्दी तोड़ अदालत जे जज अमजद अली शाह अडियाला जेल में GHQ हमले केस जी ॿुधणी कई। बानी PTI ऐं शाह महमूद कुरैशी खे पेश कयो वियो। उमर अयूब, शेख रशीद, फवाद चौधरी, ज़रताज गुल ऐं राजा बिशारत समेत ॿिया जवाबदार बि पेश थिया। वकीलनि जा दलील मुकमल थियण बैदि जज फ़र्दे जुर्म पढ़ी ॿुधायो। समूरनि जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। रावलपिंडी जी GER बाज़ार थाणे ते दाख़िल केस में नामज़द जवाबदारनि मथां बग़ावत, दहशतगर्दी, क़त्ल जी कोशिश, भञटा समेत ॿिया इल्ज़ाम। अदालत ज़ुल्फ़ी बुखारी, मुराद सईद समेत 23 जवाबदारनि खे अॻीरू पोश करार ॾेई चुकी। क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर उमर अयूब अडियाला जेल ॿाहिरां गिरफ़्तार। पुलिस पंजाब जे अॻूणे वज़ीर राजा बिशारत, मलिक अहमद चट्ठा ऐं अज़ीमुद्दीन खे बि गिरफ़्तार करे वरितो। उमर अयूब ऐं PTI जा ॿिया अॻुवाण GHQ हमले केस में पेश थियण बैदि अडियाला जेल खां ॿाहिरि निकिता त पुलिस खे हिरासत में वठी छॾियो। रावलपिंडी पुलिस मूजिबि PTI जे चइनी अॻुवाणनि खे तहरीक इंसाफ़ जे फाइनल कॉल वारे पुरतशद्दुद एहतजाज बाबति दाख़िल केसिस में गिरफ़्तार कयो वियो आहे। पेशावर में सॾायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस KP हुकूमत खे नाकाम करार ॾेई छॾियो। अमन ओमान जी सूरतहाल ते वज़ीर आज़म सां राब्तो करण जो फ़ैसिलो। हिकु टेक्निकल ऐं पॉलिटिकल कमेटी जोड़ण जो बि ऐलान। गवर्नर हाउस में थियल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो त सूबे जी वॾे वज़ीर ऐं IG पुलिस जे 5 ज़िलनि में अमन ओमान ख़राब आहे। वज़ीर आज़म समेत समूरनि स्टेक होल्डर सां राब्तो कंदासीं। असांजो हिकु एजेंडा आहे त KP में अमन ओमान क़ाइमु कयो वञे। रावलपिंडी जी एहतिसाबी अदालत तोशाखाना 2 केस में बुशरा बीबी जा गिरफ़्तारी वारंट्स जारी करे छॾिया। अदालत मुसलसिल गैर हाज़िरी ते बुशरा बीबी जा गिरफ़्तारी वारंट जारी कया। बुशरा बीबी जे ज़ामिन खे बि नोटिस जारी कंदे अदालत चयो आहे त छो न जा ज़मानती बॉन्ड्स ज़ब्त कया वञनि। छवीह आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़ररु कयो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज मंसूर अली शाह चीफ जस्टिस खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो त 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधणी लाइ मुक़ररु कयूं वञनि। 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणीअ लाइ फुल कोर्ट जोड़ी वञे। ख़त में जुडिशल कमीशन जो इजलास मुलतवी करण जी बि तजवीज़ ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी मदरसनि जी रजिस्ट्रेशन जो बिल एतिराज़ लॻाए वापसि करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त सदर पारां बिल वापसि मोकिलण बैदि हुकूमत पारां गॾियल पार्लियामेंट जो इजलास घुराइण ते ग़ौर। हुकूमत गॾियल पार्लियामेंट में मदरसनि जी रजिस्ट्रेशन बाबति बिल ॿीहर पेश कंदी।
टीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो हुकूमत जे आला उहिदेदारनि सां राब्तो। बिलाल भुट्टो हुकूमत खे गॾियल पार्लियामेंट जो इजलास घुराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। गॾियल पार्लियामेंट जे इजलास में मदरसनि जी रजिस्ट्रेशन समेत ॿिया बिल बि पेश कया वेंदा। मदरसनि बाबति बिल ते सही न थियण बाबति बिलाल भुट्टो गुज़िरियल ॾींहुं मौलाना फज़लुर रहमान खे ख़दशा ख़तमु करण जी ख़ातिरी कराई हुई। सुप्रीम कोर्ट जे आइनी बेंच पीआईए जी निजकारी रोकण वारो हुकुम वापसि वठी छॾियो। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 6 रुकनी आइनी बेंच दरख़्वास्त मोकिलाए छॾी। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त हुकूमत पारां पीआईए जी निजकारीअ जो अमल शुरू कयो वियो हो। पीआईए जी फ्लाइट ऑपरेशन तां पाबंदी बि ख़तम थी वई आहे। हाणे थी सघे थो त पीआईए जो वधीक बाक लॻे। सुप्रीम कोर्ट में फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल बाबति दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में क़ाइम 6 रुकनी बेंच 9 डिसंबर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदे बेंच में जस्टिस जमाल मंडोखेल, जस्टिस मोहम्मद अली मज़हर, जस्टिस हसन अज़हर रिज़वी शामिल, जस्टिस मुसरत अलाली ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान ॿिए आइनी बेंच जो हिसो आहिनि। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सिस जा धारदार ऑपरेशन्स। 8 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। 2 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। ISPR मूजिबि ख़ारजियुनि जी मौजूदगीअ जे इतला ते ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े सरारोगा में इंटेलिजेंस बुनियादनि ते ऑपरेशन कयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस जे असराइती कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जे कमांडर खान मोहम्मद खोरी समेत 8 ख़ारजी दहशतगर्दनि खे मारियो वियो। 2 ख़ारजियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। मारिजी वियल खान मोहम्मद खोरी टारगेट किलिंग, भत्ताखोरी ऐं दहशतगर्दीअ जे वारदातुनि में सिक्योरिटी फोर्सिस खे घुर्बल हो। संदसि सिर ते 10 लख रुपया इनाम बि रखियल हो। ॿियो ऑपरेशन ज़िले लखी मरवत में कयो वियो। फायरिंग जे ॾे वठि बाद सिक्योरिटी फोर्सिस 6 ख़ारजियुनि खे कामयाबी सां बेअसर करे छॾियो। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾण वारी रिथा ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। मीरपुर ख़ास में आबादगारनि ऐं एंटी केनाल एक्शन कमीशन जी सॾ ते SUP अॻवान ज़ैन शाह जी अॻवाणीअ में रैली कढी वई। फंदकोट में भी क़ौमी अवामी तहरीक पारां अवामी हाउस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। सिंध दुश्मन मंसूबे ख़िलाफ़ जिदोजहद जारी रखण जो ऐलान। इरियालो जे कचे में मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो। हिकु पुलिस बि एहलकार ज़ख़्मी थी पियो। कचे जे इलाइक़े फैज़ मोहम्मद बिंडो में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जे नतीजे में अब्दुल जब्बार उर्फ डब्बू नारे जो मारिजी वियो। फायरिंग में पुलिस एहलकार सदाम हुसैन सोलंगी ज़ख़्मी थी पियो। इलाइक़े में पुलिस जी वधीक नफ़री बि पहुची वई। भारत चैंपियंस ट्रॉफी बाबति PCB जो फार्मूला तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। डेडलॉक बरक़रार। ICC जे बोर्ड मीटिंग हिकु भेरो ॿीहर मुलतवी कई वई। ज़रियनि जो चवणु आहे त भारत PCB जो फार्मूला तस्लीम करण खां इनकार करे छॾियो आहे। इतफ़ाक़ न थियण सबबि बोर्ड मीटिंग मुलतवी कई वई। ॿीं ऐं आख़िरी T20 मैच में ज़िम्बाब्वे दिलचस्प मुक़ाबले बैदि पाकिस्तान खे शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम पहिरीं खेॾंदे 20 ओवर्स में 7 विकेट्स जे नुक़सान ते 132 रन्स ठाहियूं। मेज़बान टीम घुर्बल हदफ़ आख़िरी ओवर में 8 विकेट्स जे नुक़सान ते हासिल करे वरितो। क़ौमी टीम 2 मैचेस खटी T20 सीरीज़ अॻी पंहिंजे नाले करे चुकी आहे। ऐं साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री जे सुपर स्टार आलू अर्जुन जी हिकु झलक ॾिसण लाइ हज़ारे मथां गॾु थी विया। भाॼ दौरान हिकु औरत लताड़जी फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। भारतीय हैदराबाद में फिल्म पुष्पा 2 जी स्क्रीनिंग दौरान आलू अर्जुन ऐं रश्मिका खे ॾिसण लाइ मदाहनि जो वॾो अंग गॾु थी वियो। माण्हुनि खे कंट्रोल करण लाइ पुलिस पहुती त भाॼ पइजी वई, जंहिं दौरान केतिराई माण्हू लताड़जी विया। इंतिज़ामिया पारां हिकु औरत जे फ़ौत थियण जी तस्दीक़। लताड़जी ज़ख़्मी थियल माण्हुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।